मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो है तो पीटीआई हुकूमत अवाम के डिलीवर करण में नाकाम थी वही है। मुल्क में तब्दीली जरूर ईंदी, जाली ऐं कूड़ी तब्दीली में जल्द मुल्क की जान छुटंदी। पार्टी शहबाज शरीफ के वज़ीर आज़म लाइ नामज़द कयो तो संदसि हिमायत कई वेंदी। पाकिस्तान के अफ़गान अवाम ते पंहिंजे फ़ैसिला न वठण घुरिजनि। पाकिस्तान के अफ़गानिस्तान जे अंदरूनी मामलन खां परे रहण घुरिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट में विनफील्ड रेफरेंस में दरख़्वास्तुनि बाबति ॿुधणी। मरियम नवाज़ ऐं कैप्टन सफदर जे वकील केस जी पैरवी खां माज़रत करे छॾी। अदालत पारां मरियम नवाज़ खे ॿियो वकील करण लाइ 23 सेप्टेम्बर ताईं मोहलत। शरीफ ख़ानदान 30 वरनि खां केस हलण न पियो ॾिए। अल्तवा पोयां लिकड़ हुननि जी आदत आहे। हाणे त वकील भी बीमार थियण लॻा आहिनि। नून लीग अवाम खे वधीक गुमराह नथी करे सघे। शरीफ ख़ानदान खां जॾहिं भी करप्शन बाबति सवाल थींदो आहे त बीमार थी पवंदा आहिनि। देर वारनि तरीक़नि जो बहानो हाणे ख़त्म थियण घुरिजे। सुद समां वारो मुमलिकती वज़ीर फ़ारूक हबीब। मुल्क में कब्ज़ा माफ़िया ताक़तवर बणिजी चुका आहिनि, जेका ज़मीननि ते कब्ज़ा करे पैसा ठाहींदी आहे। कब्ज़ा माफ़िया नथी चाहे त निज़ाम में शफ़ाफ़ियत बहितरी अचे ऐं रिकॉर्ड कंप्यूटराइज़ थिए। टेक्नोलॉजी कब्ज़ा माफ़िया ऐं पैसा ठाहींदड़नि खे शिकस्त ॾींदी। ज़मीन जो रिकॉर्ड कंप्यूटराइज़ करण जो निज़ाम अॻी अचणु घुरिजे हा। समुंड पार पाकिस्तान जी ज़मीननि ते भी कब्ज़ा थियनि पिया। कानून जी बालादस्ती ताईं सिड़पकारी न ईंदी। पाकिस्तान में माहौलियाती गदलाण बि मसइलो बणिजी वई आहे। वज़ीर आज़म ज़मीन जो रिकॉर्ड कंप्यूटराइज़ करण वारे मंसूबे जो इफ़्तिताह करे छॾियो। मुखालिफत कौन कर रहे हैं? मुखालिफत साइंस ऐं टेक्नोलॉजी वारे वज़ीर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबति इलेक्शन कमीशन जा एतिराज़ रद्द करे छॾिया। शिवलिक फराज़ जो चवणु आहे त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जी मुखालफ़त कंदड़ शफ़ाफ़ चूंडूं नथा चाहिनि। पीटीआई ईंदड़ चूंडुनि ते असरअंदाज़ थियण नथी चाहे। जमहूरियत जी मज़बूती जे लाइ शफ़ाफ़ चूंडूं ज़रूरी आहे। ईंदड़ चूंड में टेक्नोलॉजी जो इस्तेमालु थींदो। ईवीएम जो इस्तेमालु शफ़ाफ़ियत लाइ आहे। इलेक्शन कमीशन 37 सिफ़ारिशूं जमा करायूं आहिनि, जिन मां 27 जो तालुक़ु टेक्नोलॉजी सां नाहे। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ उभरंदड़ मुआशियतुनि जी लिस्ट में पाकिस्तान जो नालो ख़ारिज थियण ते ॻणिती ज़ाहिर करे छॾी। संदसि चवण त पाकिस्तान जो नालो उभरंदड़ मुआशियतुनि फ़हरिस्त मां निकिरण अफ़सोसनाक आहे। मॉर्गन स्टैनली कैपिटल इंटरनेशनल आलमी लिस्ट में पाकिस्तान जी तंज़िली सुठी ख़बर नाहे। तंज़िली अवाम खे पेश ईंदड़ ॾुखियाईनि जो एतिराफ़ आहे। अफ़गानिस्तान की सूरत हाल ते परडेही वज़ारत में पाकिस्तान की मेज़बानी हेठि परडेही वज़ीरनि जो वर्चुअल इजलास। चीन, उज़्बेकिस्तान, तुर्कमानिस्तान, ताजिकिस्तान ऐं ईरान जे परडेही वज़ीरनि की शिरकत। परडेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त अफ़गानिस्तान बाबति अॻकथियूं ग़लति साबित थियूं। अमरीका जी नेकाली बावजूद उते रतो छाण न थी। खेनि अफ़गानिस्तान ऐं उतां जी अवाम सां सहकार करणो पवंदो। हाणे इहो यकीनी बणायो वञे त अफ़गान धरती के ख़िलाफ़ इस्तेमाल न थींदी। आलमी बिरादरी खे अफ़गानिस्तान जो साथ ॾियणु घुरिजे। सुद समां वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद हुसैन चौधरी चयो आहे त अफ़गानिस्तान में उबूरी हुकूमत जे ऐलान ते रद्दअमल ॾियण वक़्त खां अॻु हूंदो। मीडिया ज़रिए ॼाण मिली त CIA सरबराह तुर्की ऐं क़तर जा इंटेलिजेंस सरबराह काबुल में हुआ। अफ़गानिस्तान में को बि परडेही वज़ीर नाहे। हू परडेही वज़ीर खे उमाणनि हा त कंहिं सां मुलाक़ात करे हा। भारत मुसलसल पाकिस्तान ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करे रहियो आहे। अफ़गानिस्तान मां परडेहिनि खे कढण में पाकिस्तान मदद फ़राहम कई। अमरीका जो अफ़गानिस्तान में तालिबान जी हुकूमत मञण खां इनकार। अमरीकी सदर जो बाइडन जो चवणु आहे त तालिबान हुकूमत खे मञण अॻिते जी ॻाल्हि आहे। तालिबान हुकूमत में सभिनी जी नुमाइंदगी हूंदी त खेनि मञियो वेंदो। रूसी परडेही वज़ीर सरगई लारोफ। चीन, इमारात इस्लामिया अफ़गानिस्तान में तालिबान तरफ़ां अबूरी हुकूमत जे क़याम जी हिमायत करे छॾी। चीन जे परडेही खाते जे तर्जुमान वांग वेबन जो चवणु आहे त अफ़गानिस्तान जी आज़ादी, इलाइक़े सालमियत ऐं ख़ुदि मुख़्तियारी जो एहतराम कनि था ऐं नई हुकूमत सां राब्ता क़ाइमु रखण लाइ तयारु आहिनि। अफ़गानिस्तान में अमन जे क़याम ऐं नए सिर तामीर लाइ अबूरी हुकूमत क़ाइमु करणु हिकु ज़रूरी क़दम आहे, जंहिं जी तारीफ़ करणु घुरिजे। उमेद त उहा माण्हुनि जी ख़्वाहिश ऐं आलमी बिरादरी जी उमेदुनि ते पूरो लहंदी।
नेशनल कमांड अथॉरिटी तरफां एटमी असासन जी हिफ़ाज़ती क़दमनि ते इत्मीनान जो इज़हार। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि NCOC जो इजलास, ख़िते में जारी तकरारनि ऐं इलाइक़े सूरतहाल बाबति ब्रीफिंग। पाकिस्तान जी सियासी ऐं फ़ौजी क़यादत पारां ख़िते में रिवायती एटमी हथियारनि जी डोड़ ते ॻणिती ज़ाहिर। क़यादत जो चवणु आहे त पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार रियासत आहे जेको एटमी हथियारनि जी पकड़ रोकण लाइ आलमी कोशिशुनि सां हाकारी किरदार अदा कंदो। पाकिस्तान हथियारनि जी डोड़ में शामिल थियण बिना ख़िते में स्ट्रेटजिक इस्तेहकाम यकीनी बणाईंदो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां यूरोपीय यूनियन जी सफ़ीर जी मुलाक़ात करियल। दिलचस्पी वारे मामलनि ऐं अफ़गान सूरत हाल ते ॻाल्हियूं। यूरोपीय यूनियन जे सफ़ीर पारां पान अमुन लाइ पाकिस्तानी कोशिशुनि जी वाखाण। आर्मी चीफ जो चवणु आहे त पाकिस्तान यूरोपीय यूनियन जे मुल्कनि सां लाॻापन खे अहमियत ॾिए थो। सिंध हुकूमत भेरो ॿीहर पाणी ठाहे अमल में नाकामी जो ज़िम्मेवार इरसा खे करार ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर जाम ख़ान शौर्य जो चवणु आहे त पाणी मामले ते सिंध सां नाइंसाफ़ी थी रही आहे। बहरान बावजूद पंजाब तकरारी केनाल बंदि न पियो करे। इरसा 91 वारे पाणी ठाहे अमल करण में नाकाम वई आहे। सिंध समेत समूरनि सूबनि खे बराबरी जी बुनियाद ते पाणी मिलणु घुरिजे। सिंध हुकूमत तरफां कराची जे शहरनि खां इलेक्ट्रिक ज़रिए टैक्स उगाड़े जो फ़ैसिलो। KMCA इलेक्ट्रिक में ठाह जूं तैयारियूं। शहरनि खां हर महीने 200 रुपया उगाड़े वेंदा। एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त टैक्स उगाड़े जो फार्मूलो मुस्तफ़ा कमाल जे दौर में तइ थियो हो। अवाम खे टैक्स मां गॾु थियल पैसनि जो हर महीने हिसाब ॾिनो वेंदो। CCI जे इजलास में सिंध जी सस्ती बिजली जी रिथाउनि खे रद्द करे महांगी बिजली पैदा करण मंसूबनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। नेपरा चेयरमैन पाण बि इजलास में चयो त 80% मंसूबा महांगी बिजली पैदा करण वारा आहिनि। माज़ी में चयो वियो त इख़्तियार नाहे, असल मसइलो इख़्तियारनि जो न पर नियत जो आहे। कुझु ई महीननि अंदरि शहर जे 40 पार्कनि खे सरसब्ज़ करे ॾेखारींदा। नेपरा कानूननि जी भनकड़ी जो नओं स्कैंडल साम्हूं अची वियो। लखें बिजली वाहिपेदारनि खे 31 ॾींहनि बदिरां 37 ॾींहनि जी बुनियाद ते बिल मोकिलण जो इंकशाफ। 8 महीननि दौरान कराची, हैदराबाद, लाहौर, सखर, गुजरावाला ऐं फैसलाबाद में 31 बदिरां 37 ॾींहनि ते बदल बिल मोकिलिया विया। वधीक यूनिट हलण सां अवाम खे वधीक क़ीमत अदा करणी पवंदी। मुस्लिम लीग नून पारां नेपरा कानूननि जी खुलियल भनकड़ियुनि वारो स्कैंडल हुकूमत जो नओं थाड़ो करार। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त 8 महीननि में 36 ऐं 37 ॾींहनि जा बिल मोकिलण ॾींहं ॾिठे धाड़ो ऐं अवाम खे फुरण बराबरि आहे। 31 ॾींहनि बदिरां 37 ॾींहनि ते बदल बिल मोकिलण ग़रीब अवाम जो खीसो कटण जो नओं तरीक़ो कहिड़े ॾोहारी ज़हन जी ऐजाद आहे। इंसाफ़ जूं ॻाल्हियूं कंदड़ इमरान ख़ान अवाम सां खुलियल नाइंसाफ़ी ते चुप छो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त कोरोना बाबति सिंध सरकार जे फ़ैसिलनि जा बहितर नतीजा आया। टेक्नोलॉजी जी मदद सां कोरोना वबा बाबति अहम फ़ैसिला कया। सिंध में कोरोना केसनि जी शरह 70% आहे। रोज़ाना 20,000 टेस्टूं करे रहिया आहिनि। ड्राइविंग लाइसेंस लाइ परेशान शहरनि लाइ ख़ुशख़बरी। DIG ड्राइविंग मुनीर अहमद शेख लाइसेंस ठाराइण लाइ 2 शिफ्टूं शुरू करण जो हुकुम ॾेई छॾियो। संदसि चवण त कोरोना जी सूरतहाल सबबि ड्राइविंग लाइसेंस ठाराइण लाइ 2 शिफ्टूं शुरू कयूं वयूं आहिनि। शहरी सुबुह ऐं शाम जी शिफ्टुनि में ड्राइविंग लाइसेंस ठाराए सघनि था। पहिरीं शिफ्ट सुबुह 9 वॻे खां मंझंदि 2 वॻे ऐं ॿी शिफ्ट 3 वॻे खां राति 8 वॻे ताईं हूंदी। कराची में वैक्सीन नेटवर्क ऐं स्पेशल एजुकेशन जे मुलाज़िमनि जो मुतालबनि जी मनता लाइ प्रेस क्लब वारो एहतजाज। CM हाउस ॾांहुं वधण जी कोशिश। पुलिस ऐं मुलाज़िमनि में चकरियूं। पाण साण जी कोशिश सां 5 ॼणा गिरफ़्तार।
सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां बेला ख़त्म थियण ते कावड़ जो इज़हार। बेले जी ज़मीननि ते कब्ज़ा कंदड़नि ख़िलाफ़ नेब खे जांच जो हुकुम। जस्टिस अमजद अली सहतो रिमार्क्स में चयो आहे त सिंध में बेला तबाह कया विया आहिनि। बेला ख़त्म थियण सां माहौल ते असर पवंदो आहे। बेला हर जानदार शइ लाइ ज़रूरी आहिनि। कब्ज़ा कंदड़ बासर आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी थिए। नेब कब्ज़ा कंदड़नि ख़िलाफ़ जांच करे। मेहरान टाउन साने केस जी कराची जी अदालत में ॿुधणी। फैक्ट्री मालिक ऐं ॿिया जवाबदार 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। अदालत जवाबदारनि खे छंछरु ॾींहुं ॿीहर पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। दादू जी अदालत औरत जे क़त्ल केस में 9 जवाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾी। अदालत 9 जवाबदारनि खे उमिरि कैद ऐं 50,000 ॾंड जी सज़ा ॿुधाई। ॻोठ लाइ बजायो जैसर में औरत खे क़त्ल कयो वियो हो। दादू में 2 ॿारनि जी माउ सां ज़्यादती वाक़े जो केस दाख़िल। जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त केस में नामज़द जवाबदार मीर खोखर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कराची जे इलाइक़े सीवी वटि समुंड में फाथल जहाज़ 49 ॾींहनि बाद बंदरगाह पहुची वियो। सुबुह सवेर जहाज़ टर्मिनल ते लॻायो वियो। वज़ारत मैरीटाइम अञा ताईं जांच मुकमल न करे सघी। सिंध टीवी न्यूज़ टंडियालार जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर नसीर नोड़ियो विछड़ी वियो। टंडियालार भरिसां ॻोठ अली अहमद नोड़े में मिठी माउ हवाले जनाज़े नमाज़ में सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि, सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि जी वॾी अंक में शिरकत। नसीर नोड़े जी आख़िरी आरामगाह ते गुलनि जी चादर चाढ़ी वई। सिंध टीवी नेटवर्क जे चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर जो ताज़ियती पैगाम बि वारसनि खे पहुचायो वियो। संदसि पोहरनि सां ताज़े जो सिलसिलो जारी। काफ़िन जे बादशाह मिस्री फ़कीर जे विछोड़े खे 37 वरह विहामे विया। मिस्री फ़कीर क्लासिकल ऐं नीम क्लासिकल मौसीक़ी समेत हारमोनियम, यकतारे ऐं ढोलक वॼाइण जो बि माहिर हो। संदसि ॻाल्हि काफ़ियूं अॼु बि मक़बूल बणियल। ऐं पाकिस्तानी अदाकारा सबा कमर ऐं ॻाइणे बिलाल सेजा गिरफ़्तारी वारंट जारी। लाहौर जी जुडिशल मजिस्ट्रेट 2 फ़नकारनि जी लाॻीते गैर हाज़िरी ते वारंट जारी किया। सबा कमर ऐं बिलाल सैद ख़िलाफ़ मस्जिद में वीडियो ठाहिण जो केस हलंदड़ आहे।